खिपुरो जे हिंदू कमेटी हाल में GDA PS 42 जे उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ सेठ लक्ष्मण दास पारवाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त पीपे 10 सालनि में आवाम खे छा ॾिनो आहे। खिपुरो शहर खे पीअण जो साफ़ पाणी बि मुहैया नाहिनि करे सघिया। काज़ी शमसुद्दीन राजड़ चयो त खिपुरो जे अंदरि करोड़ रुपयनि जी बजट आहे म्यूनिसिपल कमेटी में, लेकिन उहा ख़बर न आहे त केॾांहुं पई वञे। अगरि जो उहा शहर ते ख़र्च कई वञे त शहर बहितर तरीक़े सां बदिलजी सघे थो ऐं नई डेवलपमेंट थी सघे थी, लेकिन ख़बर न आहे त उहो पैसो काॾे वञे पियो। काज़ी शमसुद्दीन चयो त पीपल्स पार्टी अवाम खे सवाइ ग़लति मुंझाइण ऐं दोखनि ॾियण खां सवाइ कुझु बि नाहे कयो। हिननि चयो त मुल्क जी आवाम हिन वक़्तु जेको पीपल्स पार्टी वारनि सां हासिल करे रही आहे उहो कंहिंखां बि लिकियलु छिपियलु नाहे। हिन चयो त 25 तारीख़ ते GDA जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कंदा, जीअं मुल्क जी बहितर तक़दीर बदिली सघे ऐं हितां जे माण्हुनि जा हक़ीक़ी तौर ते मसइला हल थी सघनि। GDA पिसाब पागारे पारां खिपुरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 72 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा, जंहिंजो इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी मंठा राजड़ किंगरी मोटर्स मीरपुर ख़ास। पीर साहब पागारे GDA तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जे इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। हिन ॿिन्ही बहादुर अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। पारां फ़कीर हाजी मीर मोहम्मद राजड़ गिरोड़ी पेस्टिसाइड गिरोड़ी डेयरी फार्म एंड केटल फार्म तहलको खिपुरो। साहब पागारे GDA पारां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। संदुनि इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर लॻाए सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां मोहम्मद मलूक पहोर अॻवान फंक्शन मुस्लिम लीग तहलको खिपुरो। GDA पिसाब पागारे तरफ़ां खिपुरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशन चंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। ही ॿई उमार अवाम जा हरॾोखी ऐं हरदिल अज़ीज़ इंसान आहिनि। संदुनि कामयाबी तव्हां ऐं असां सभिनी जी कामयाबी आहे। संदुनि इंतिख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी हुसैन हिंगोरो अॻवान मुस्लिम लीग फंक्शनल तहलको खिपुरो।